पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पूरे ख़ानदान खे गिरफ़्तार करणो आहे त करे वठो। जमहूरियत एनएफसी अरिड़हीं तरमीम ते मौक़िफ़ तब्दील न कंदासीं। हिकु जज कोरोना सबबि आसिफ ज़रदारी खे वीडियो लिंक ते आणे थो। हिकु अदालत में आसिफ ज़रदारी खे ज़बरदस्ती पेश करायो वञे थो। हीअ असांजे ख़ानदान सां नफ़सियाती रांदि खेॾी रहिया आहिनि। इस्लामाबाद में आसिफ ज़रदारी जे एहतसाब अदालत में पेशी दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जमहूरियत एनएफसी ऐं अरिड़हीं तरमीम ते पंहिंजो मौक़िफ़ तब्दील न कंदासीं। पूरे ख़ानदान खे गिरफ़्तार करणो आहे त करे वठो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपुल्स पार्टी यहिया ज़िया ऐं मुशर्रफ आमरीत जो बि मुक़ाबिलो कयो। असांखे धमकायो पियो वञे त लाइन में अची वञो। असां न पहिरियां दॿाउ में आया आहियूं, न हाणे ईंदासीं। उन चयो त जेको कठपुतली वज़ीर आज़म हाउस में वेठो आहे उन्हीअ जी ॾोर कंहिं ॿिए हंधा थी मिले। अपोज़िशन ते दॿाउ विझी कठपुतली वांगुरु हलाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हीउ मूं ऐं मुंहिंजे ख़ानदान ख़िलाफ़ नफ़सियाती रांदि खेॾी रहिया आहिनि। ऐं पंहिंजे मौक़िफ़ खां पोइ ते नथो हटां त मुंहिंजे ख़ानदान ऐं कारकुननि खे इंतकाम जो निशानो बणायो वञे थो। हुन चयो त हिकु जज कोरोना सबबि आसिफ ज़रदारी खे वीडियो लिंक ते आणे थो। हिकु अदालत में आसिफ ज़रदारी खे ज़बरदस्ती पेश करायो वञे थो। हीअ आसिफ ज़रदारी खां एतिरा ख़ौफ़ज़दा आहिनि जो सॼे इस्लामाबाद जी पुलिस खे घुरायो वियो आहे।